अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अव्हां ॾिसी रहिया आहियो SS न्यूज़ ऐं आऊं आहियां आयशा सजाद। नाज़रीन, सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। ड्रामाई अंदाज़ में गिरफ़्तार कयल पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे सदर चौधरी परवेज़ इलाही खे अॼु अदालत में पेश कयो वेंदो। एंटी करप्शन गुजरांवाला में परवेज़ इलाही मथां 2 करप्शन जा केस दाख़िल। पंजाब जे वॾे वज़ीर दौरान ठीकनि में कमीशन ऐं केक बेक जो बि इल्ज़ाम। हिकु केस लाहौर में बि दाख़िल थियल। मोइनस इलाही जो चवणु आहे त वालिद खे कूड़े केसनि में गिरफ़्तार कयो वियो आहे। पंजाब जे घरू वज़ीर राणा सनाउल्लाह चयो आहे त परवेज़ इलाही जो केस सिर्फ़ तहरीक इंसाफ़ सां अलहदगी करण वारी प्रेस कॉन्फ्रेंस वारो न आहे। चौधरी परवेज़ इलाही मथां वॾे वज़ीर दौरान ठीकनि में 10% कमीशन ऐं ग्रीनलैंड खे ब्राउन लैंड करे अरबें रुपयनि जे बेरहम करप्शन जा केस दाख़िल। तहरीक इंसाफ़ जे अॻवान परवेज़ खटक जो PTI ख़ैबर पख्तूनख्वा जे सदर जो उहिदो छॾण जो ऐलान। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे परवेज़ खटक जो चवणु हो त 9 मई जे वाक़े जी हू पहिरियां ई मज़म्मत करे चुका आहिनि। मुल्क जो सियासी माहौल इंतहाई ख़राब आहे। अहिड़े माहौल में हू वधीक नथा हली सघनि। भेड़ा रोड भरिसां ॻोठ वडल कीरियो में नांग जे कखण सबबि पोरियत बेहोश। नाज़ुक हालत में अस्पताल दाख़िल। वैक्सीन न मिलण करे पोरियत फ़ौत। वारसनि जो अस्पताल अमले ख़िलाफ़ एहतजाज। सेहत खाते खां नोटिस जो मुतालबो। नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक तफ़सीली ख़बरूं असांजे YouTube चैनल ते ॾिसंदा। असांजे YouTube चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।